प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भली कार। अॼोके पीरियड में असां चौथे जी साइंस जो पहिरियों बाब पढ़ंदासीं, जेको असांजे बदन जे बारे में आहे। ॿारो, असांजो बदन केतिरनि ई उज़वनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जीअं मग़ज़, मादो, ॾंद, कन, नक, फेफड़, दिलि, हॾा, पठा, चमड़ी ऐं ॿिया उज़वा। असीं हर हिकु उज़वे जो मुख़्तसिर तारुफ़ पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, हर हिकु उज़वे जो पंहिंजो पंहिंजो कमु हूंदो आहे। सभई उज़वा हिक ॿिए सां मिली जुली कमु कंदा आहिनि त जीअं असीं ज़िंदा रही सघूं। प्यारा ॿारो, हीउ आहे दिमाग़, जंहिंखे असां मग़ज़ बि चवंदा आहियूं। हीउ असांजे सॼनि उज़वनि ते कंट्रोल ऐं ज़ाब्तो रखे थो। असांजे जिस्म में जेके बि सरगर्मियूं थींदियूं आहिनि, उन्हनि खे दिमाग़ कंट्रोल कंदो आहे, जीअं ॾिसणु, ॿुधणु, सोच वीचार करणु, महसूसु करणु ऐं वाक्यनि खे यादि रखणु। यादि रखो त ॿियनि उज़वनि जी भेट में दिमाग़ जो ज़ख़्मु सही न थी सघंदो आहे, छाकाणि त उनखे नुक़सानु रसण खां पोइ वरी उन जी वाध वेझ न थी सघंदी आहे। इंसानी दिमाग़ जो वज़न तक़रीबन 1.5 किलोग्राम हूंदो आहे। प्यारा ॿारो, असांजे जिस्म जो ॿियो अहम उज़वो आहे मादो। मादो अंग्रेज़ी हर्फ़ जे वांगुरु थींदो आहे। मादे जा 3 अहम कम हूंदा आहिनि। पहिरियों, खाधो गॾु करणु। ॿियों, खाधे खे टोड़े उनखे हज़म करे उन जो मिक्सचर ठाहिणु। टियों, उन नीम हज़म थियल खाधे खे आंड्रे ॾांहुं मोकिलणु। प्यारा ॿारो, यादि रखो त ज़रूरत खां वधीक खाधो खाइणु ऐं तेज़ मसालेदार शयूं खाइण सां बदन थुल्हो थी वेंदो आहे ऐं मादे जूं बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि। प्यारा ॿारो, अॼु असां इंसानी बदन जे 2 उज़वनि दिमाग़ ऐं मादे जे बारे में पढ़ियोसीं ऐं ॿिए वीडियो में ॿियनि उज़वनि जे बारे में पढ़ंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।